सवाल ही आहे त औरत 2.5 महीना इद्दत गुज़ारे सघे थी या न? 2.5 महीना न, न को 40 ॾींहं। ॿ ॻाल्हियूं आहिनि इद्दत जूं। घणियूं ॻाल्हियूं बाबा? हिकिड़ी ॻाल्हि त जेकॾहिं औरत पेट सां आहे त उन जी इद्दत धार आहे। जेकॾहिं पेट सां नाहे त उन जी इद्दत धार आहे। चओ, पेट वारी औरत जी इद्दत धार आहे। सम्झो था? ऐं पेट खां सवा माना ॿार कोन्हेसि त उन जी इद्दत धार आहे। ख़ुदा पियो ख़ैर करे माईअ जो मुड़ुसु मरी वियो, पेट आहे, या भला माईअ खे मुड़ुसु तलाक ॾिनी पर पेट आहे, हाणे इन सूरत में इन्हीअ जी इद्दत आहे जेसी ताईं ॿार न ॼणे तेसी ताईं इद्दत ई इद्दत आहे। पर ईअं बि थी सघे थो अॼु मुड़ुसु मरी वियुसि ऐं सुभाणे ॿार ॼणे विधई त इद्दत ख़तम, हिकिड़ो ॾींहुं इद्दत। चओ सुभान अल्लाह। हे क़ुरान अल्लाह जो फ़ैसिलो आहे। कल्ह हुनखे मुड़ुसु तलाक ॾिनी, कल्ह हुनखे मुड़ुसु तलाक ॾिनी, या कल्ह हुनजो मुड़ुसु मरी वियो ऐं माई खे पेट हो, वरी ॿिए ॾिहाड़े ते हुनखे 2 तारीख़ ते 3 तारीख़ ते 2-3 ॾींहंनि खां पोइ ॿार ॼमी पियो। हाणे ॿार ॼाओ, इद्दत ख़तम, हाणे माई आजी आहे। पर भला जेकॾहिं मुड़ुसु मरी पियुसि ऐं नानी मासी चवंदियूं आहिनि न, अड़ी अदी हिन जो मुड़ुसु त गुज़ारे वियो आहे पर हिन वीचारी छोकिरी खे महीने खन जो ॿार आहे। असांजे मुल्क जो रवाज आहे ऐं मुड़ुस जे मरण खां पोइ हुनजी माउ हुनजी ससु पंहिंजे बिरादर में ऐलान कंदी आहे त जीअं हिन जी इज़त बरक़रार रहे। सुभाणे माण्हू न चवनि त मुड़ुस खां पोइ ॿार ॼाओ अथसि, तंहिंजे करे मायूं वीचारियूं सियाणियूं कंदियूं आहिनि, अदी हिन खे मुड़ुसु त अॼु मरी वियो अथसि पर हिन मूं वारी छोकिरी खे या नोह खे हिन खे महीने जो या 2 महीननि जो ॿार आहे। छा 2 महीननि जो ॿार आहे? हाणे जॾहिं आहे त हाणे ॿार ॼमंदो आहे 10 महीने। काएं महीने ॼमंदो आहे? हाणे हा 10 महीना यका वेहंदी जेसीं ताईं ॿार ॼणेसि। ॿार ॼाओ, हाणे हिन जी इद्दत ख़तम थी। हाणे सम्झी न बाबा? इहा थी हिकिड़ी इद्दत। इहो क़िस्म आहे हिकिड़ो माना हमल वारो, हमल जी सूरत वारो, इहो हिकिड़ी इद्दत आहे। ऐं ॿी इद्दत वरी कहिड़ी आहे? ॿी इद्दत आहे त जंहिं औरत खे तलाक मिले या जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे, ॿिन्ही हालतुनि में, मुड़ुसु मरण जी हालत में ऐं तलाक जी हालत में, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन जी इद्दत जो हुकुम ही आहे त जेकॾहिं हुनखे पेट में ॿार नाहे, चओ पेट में ॿार, त पोइ उहा औरत 3 हैज़ वेहंदी। 3 हैज़, मूंखे लफ़्ज़ चवणो न हो पर सम्झायां। औरत खे महीने महीने माहवारी ईंदी आहे। छा ईंदो आहे बाबा? माहवारी माना औरत खे कुदरती तरह रतु ईंदो आहे। पोइ कन खे 15-15 ॾींहं ईंदो आहे, कन खे महीने महीने ईंदो आहे, कन खे 2-2 महीना बि कोन ईंदो आहे। 2 महीननि खां पोइ ईंदो आहे। पोइ जंहिं औरत खे पेट बि कोन्हे, तलाक बि हुनखे मिली वई आहे, हाणे उहा तलाक खां पोइ इद्दत घणो वेहे? पेट कोन्हेसि, हाणे घणा वेहे? 3 माहवारियूं। चओ घणा? हिकिड़ी माहवारी अचेसि पाक थिए, वरी ॿी माहवारी अचेसि पाक थिए, वरी 3 माहवारी अचेसि, उहा बंदि थी, हाणे इद्दत ख़तम आहे। सम्झो था न साईं? पर जंहिंजो मुड़ुसु मरी वञे, जंहिंजो मुड़ुसु, ॾाढी ॻाल्हि आहे, जंहिंजो मुड़ुसु ऐं पेट में ॿार कोन्हेसि, सम्झो था न साईं? पेट में ॿार कोन्हेसि, मुड़ुसु मरी वियो आहे, त उहा 4 महीना 10 ॾींहं वेहे। घणा महीना? 4 अशहुरिम व अशरा। क़ुरान थो फरमाए त 4 महीना ऐं 10 ॾींहं वेहे। हिकिड़ो ॾिहाड़ो 9 ॾींहं बि हुनखे करणु जाइज़ कोन्हनि। 4 महीना 10 ॾींहं करे पोइ इद्दत हुनजी ख़तम थींदी, पोइ भली वञी शादी करे, बशर्ते कि हुनखे पेट न हुजे। पेट हूंदो त पोइ तव्हां ॿुधो आहे त हुनजी इद्दत वज़ो हमल आहे, हमल किरी पवे, हमल छॾे ॼणे वेझे त उनखे सां। असांजा वरी माण्हू तकड़ा हूंदा आहिनि, अबा मिड़ई 40 ते उथारे छॾियोसि। न बाबा न, सख़्त गुनाह हुआ। क़ुरान शरीफ़ में इद्दत जो ज़िक्र आहे। जेकॾहिं को शख़्स औरत जी इद्दत पूरी नथो कराए त तमामु सख़्तु कबीरो गुनाह थो करे। उहो तमामु वॾे खां वॾो, दुनिया जे गुनाहनि में जेके वॾा गुनाह आहिनि उनमें वॾे खां वॾो गुनाह हुआ इद्दत खे छॾे ॾियणु। तंहिंजे करे न को 2.5 महीना, न को 40 ॾिहाड़ा, न को छा। इहो तरीक़ो जेको इद्दत जो मूं तव्हांखे ॿुधायो आहे, इन तरीक़े सां इद्दत विहारबी आहे।
जो तो पीरान पीर ऐं गौसल आज़म कहीं ॿिए पीर खे बि सॾे सघिजे थो या न? ॿिया ॿिए कंहिं पीर खे बि गौसल आज़म चइजे या न? अदा इहो सुवाल अॻे केर बि कोन कंदो हो, हाणे थियो आहे बेअदबी जो ज़मानो। कहिड़ो ज़मानो आहे? अदा चओ, ॾाढे चओ हाणे कहिड़ो ज़मानो आहे? अॻे माण्हू कोन इहो सुवाल कंदा हुआ। छाजे करे? सभु कंहिंखे ख़बर आहे त इमाम आज़म जेको आहे सो आहे। चओ सुभान अल्लाह। हालांकि इमाम शाफ़ी बि आहे, इमाम मालिक बि आहे, इमाम अहमद बिन हंबल बि आहे, इमाम मोहम्मद बि आहे, इमाम अबू यूसुफ बि आहे, इमाम ज़ुफर बि आहे, वॾा वॾा फ़िक़ह जा इमाम हुआ। पर सभिनी बुज़ुर्गनि चयो त इमाम आज़म अबू हनीफ़ो आहे। ॿियनि खे इमाम चइबो पर आज़म कोन चइबो। इमाम आज़म जेको आहे सो आहे। चओ सुभान अल्लाह। ॿिए अॼु ताईं उन खे कंहिंखे 1400 साल गुज़रिया, अॼु ताईं कंहिं खे बि इमाम आज़म कोन चयो अथनि। छो त जंहिंखे न हिकिड़ो लक़ब मिलंदो आहे उहो उन खे सूहंदो आहे, ॿिए खे उहो लक़ब, ॾाढे ॻाल्हायो, ॿिए खे उहो लक़ब न ॾिबो आहे। लक़ब खोटा आहिनि छा? परावा लक़ब छो था कंहिंखे ॾियो? तंहिंजे करे इमाम आज़म खां पोइ ॿियो को इमाम आज़म कोन्हे, त इहो लक़ब ॿिए खे न ॾिबो। दाता गंज बख़्श, चओ सुभान अल्लाह। नालो आहे अली हजवेरी। छा आहे नालो? अली, पर लक़ब अथसि गंज बख़्श, खज़ानो ॾींदड़। दाता छा चइबो आहे हुनखे? दाता गंज बख़्श। ॿिए कंहिंखे दाता गंज बख़्श कोन चइबो। अहिड़े तरीक़े सां ख्वाजा महबूब इलाही, चओ सुभान अल्लाह। ॾाढो जो ख्वाजा महबूब इलाही, इहो उन ज़माने जे वलीअनि आलिमनि सोचे सम्झे इहो लक़ब ॾिनो कंहिंखे, हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया खे। चओ सुभान अल्लाह। महबूब इलाही। अहिड़े तरीक़े सां वरी जेको ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती हो, उन खे वरी लक़ब ॾिनऊं सभिनी गॾिजी त बाबा इहो बुज़ुर्ग आहे। मुईनुद्दीन त नालो अथसि पर लक़ब अथसि हिंदुल वली। छा? हिंदुल, हिन सॼे हिंदुस्तान जो वली। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अबा इहे चइबो आहे न साईं, इहे लक़ब आहिनि न। उन खां पोइ तव्हां ॾिसो इहो लक़ब कंहिं खे ॿिए खे कोन मिलियो आहे। तव्हांजे हिते लाड़काणे में रहमतपुर शरीफ़ में बुज़ुर्ग रहंदा हुआ, जंहिंजो नालो हो साईं पीर मोहम्मद ख्वाजा अब्दुल गफ़ार। उनखे माण्हू चवंदा हुआ पीर मिठा साईं। छा चवंदा हुआ बाबा? ॾाढे चओ पीर, पर ॿियो मिठो त कोन थियो आहे। सम्झो था न, साईं मशहूरनि शरीफ़ वारा खे चवंदा साईं मशहूरनि वारा। छा चवंदा साईं? अहिड़े तरीक़े सां हाणे जॾहिं लक़ब मुक़ररु रहनि, जंहिंखे जेके आहिनि उहे आहिनि। हाणे पराओ पटको लाहे ॿिए जे मथे ते रखो, इहो केरु थो तव्हांखे सम्झे? अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं गौसल आज़म आहे त हिकिड़ो बगदाद वारो आहे। ॿिए खे गौसल आज़म, ॾाढे चओ ॿिए खे गौसल आज़म। जॾहिं तव्हां भिटाई हिकिड़ो आहे कलंदर शहबाज़, सुभाणे कंहिं पीर खे हेसि कलंदर शहबाज़ आहे, माण्हू हणसि मोचड़ा। ईअं भणा छिता अची थिया, हुनजो लक़ब हुनखे, हुनजो लक़ब हुनखे। रोज़े धणी हिकिड़ो आहे, चओ सुभान अल्लाह। ॾाढे ॻाल्हायो सुभान अल्लाह। जेको न ईअं करे थो, तव्हां उन पीर जो लक़ब पंहिंजे पुट ते रखो त कीअं था हुनजा मुरीद चिड़नि? पाण ई ख़बर पइजी वेंदसि। आख़िर जेको पाण खे थो गौसल आज़म सॾाए या पंहिंजे पीर खे थो गौसल आज़म चवे, तव्हां वरी उन पीर जो लक़ब पंहिंजे पुट ते रखो त हीउ बि असांजो पुटु फलाणे लक़ब वारो आहे, वरी असांजे मुर्शिद जो लक़ब थो रखे। अड़े तो वारो पीर कल्ह ॼाओ आहे, को मुहाणो आहे, को मीर बहर आहे, को माछी आहे, त को मलाह आहे। अब्दुल कादिर जीलानी त सचो सैयद आहे। गौसल आज़म अकेलो आहे, चओ सुभान अल्लाह। ॿिए खे गौसल आज़म कोन चइबो। अल्लाह साईं शल हिदायत नसीब करे। बाक़ी हाणे पंहिंजे में को लक़ब रखंदो वटे त पाण ॼाणे। हे मां तव्हांखे 2 दफ़ा ॿुधायो आहे, वरी बि पुछो था त जतोई साहिब जो ख़ुतबो पढ़जे या न पढ़जे? ज़रूरु पढ़जे। ख़ुतबो जतोई जो पढ़बो। जेके हुनखे ग़लति चवनि था से पाण ग़लति आहिनि। ऐं जतोई साहिब जे जन शेरनि खे हुन ग़लति चयो आहे त फलाणो शहर फलाणो शहर फलाणो शहर जतोई जो ग़लति आहे। उन मुले खे सोचणु खपे त पिणे वारे ख़ुतबे में बि साॻा शहर लिखा पिया आहिनि। जेकॾहिं जतोई जा शेर ग़लति आहिनि त पोइ पिणे वारा शेर बि ग़लति आहिनि, पिणे बि साॻा ई अखर चया आहिनि। तव्हांजे करे जेकॾहिं त पंहिंजे पिणे खे बचाए थो त पोइ जतोई बि बचो पियो आहे इनशा अल्लाह ताला। जतोई जो ख़ुतबो सही आहे, उनखे भली पढ़ियो वञे। शिया न्याज़ कनि था उहो खाइजे या न खाइजे? बुख लॻी अथव छा? सुनत जमायत वारनि जूं ख़ैरातूं खाओ, छॾो गिला खोरनि खे। उहे गिलाऊं बि कनि, गंद बि कलाइनि, वरी तव्हां भत ते बीठा हुजो, सुठो न आहे। कोरट वारो निकाह जाइज़ आहे या न? इहो मूंखां छो था पुछो?
उन्हीं खां पुछो जंहिंजी धीअ भॼी वञे ॾे ख़बर हुन तुंहिंजी धीअ भॼी वञी कोर्ट में निकाह कयो जाइज़ आहे? हू चवंदो तोबा ज़ुल्म। शरीयत बि ईअं थी चवे त कोर्ट वारो निकाह जाइज़ कोन्हे, निकाह उहो जेको अबो अम्मा ख़ुशी सां कराए ॾे। हिते सवालात हुज़ूर करीम पाण मांग ॾिनी आहे या न? हाओ किताबनि मां साबित आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई दफ़ा अज़ान चई आहे। ॿियो सुवाल आहे हुज़ूर पाक जो शान मथे या क़ुरान जो शान मथे? अहिड़ा सुवाल न कंदा कयो, छो त जाहिल सम्झंदा कोन, पोइ हिक जी ॿी कंदा। पर मां रुॻो एतिरो तव्हांखे ॿुधायां थो त क़ुरान ख़ुदि रसूलुल्लाह जो शान बयान थो करे। माण्हू था चवनि त हैदराबाद में हज़रत अलीअ जा क़दम आहिनि, इहो वाक़ई आहे या न? न अदा, इहे जेके हैदराबाद में ठाहियो वेठा आहिनि से इन्हनि जी का तारीख़ कान्हे, को सबूत कोन्हे, का हदीस कान्हे। हथरादू कूड़ा ठाहे रखिया अथनि ऐं मीरनि ठाहे रखिया हा, इन जो को बि शरीयत में सबूत कोन्हे। मैयत सां गॾु खट ते क़ुरान पाक खणी हलजे या न? क़ुरान त रहमत ई रहमत आहे, पर खट ते खणण सां माण्हू अॻिते थींदा आहिनि, पोइते थींदा आहिनि, मिटी थींदी आहे, दज़ थींदी आहे, बेअदबी थींदी आहे। इन बेअदबी जे ख़ौफ़ जे करे, अॻियां पोयां पुठी ॾियण जे ख़तरे जे करे क़ुरान पढ़ी बश कराइजे, पर खट ते रखी न हलजे। जंहिंखे ॾाढी सुन्नत ते न हुजे उन जे पुठियां निमाज़ पढ़जे या न? भला इहो बि त पुछो त पोयां ॾाढ़ी वारा आहिनि या बेॾाढ़िया आहिनि? रुस्तम वग़ैरह पेश इमाम खे त ॾाढ़ी कान्हे, पर पुठियनि खे आहे। जे पुठियनि खे बि कोन्हे त मुल्क मिड़ई मंसूर। पेश इमाम जे लाइ ॾाढ़ी जो हुजणु ज़रूरी आहे। जे बिना वुज़ू जे निमाज़ कान थींदी त ईअं पेश इमाम खे ॾाढ़ी न हूंदी त निमाज़ कान थींदी। पर ॾाढ़ी बि हुजे माना कब्ज़े ते, मुठ ते, घणी हुजे बाबा, मुठ खां घटि आहे त बि कान थींदी। जेको आलिम बा अमल खे चवे वहाबी या शियो, उन जे बारे में छा फरमान आहे? आलिम बा अमल सुन्नी खे शियो न चइबो, आलिम बा अमल सुन्नीअ खे वहाबी न चइबो। जेको चवंदो इहो तोहमत थो हणे, शरीयत जो कानून हुजे त उनखे 80 देड़ा हणजनि। घणा देड़ा? 80 देड़ा। पर छा कयूं, कानून आहे ज़रदारीअ जो, शरीयत जो आहे कोन। तंहिंजे करे जेकर शरीयत जो कानून हुजे तोहमत वारे खे 80 देड़ा हणजबा। ॿियो सवाल आहे त हज़रत अमीर मुआविया खे ते जेको हक़ ते नथो सम्झे उहो सुन्नी आहे या न? हज़रत अमीर मुआविया रसूलुल्लाह जो सालो आहे। हज़रत अमीर मुआविया रसूलुल्लाह जो कातिबुल वही आहे। हज़रत अमीर मुआविया नबी पाक अलैहिस्सलाम जो असहाबी आहे। उन जे पुट खणी गंद कयो, उन सां अमीर मुआविया जो को वास्तो कोन्हे। जीअं असांखे ॿियनि असहाबनि जो अदब करणो आहे, ईअं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बि अदब करणो आहे। जेको उन जो अदब नथो करे उहो अंदर में शियो आहे। ज़ाहिर में खणी सुन्नी सॾाए त भले सॾाए, पर उहो सुन्नी कोन्हे, उहो अंदर में शियो आहे। अहिड़े खां बचो, अल्लाह ताला शल तव्हां असांखे बचाए छॾे। सवाल सुठा के कयो। गाननि जे तिर्ज़ ते नात या मौलूद चइजे या न? बाबा मड़ी नात चइजे, पोइ हाणे तिर्ज़ बिर्ज़ खणी मटाए छॾियो। वहाबी था चवनि त सलातो सलाम मदीने पाक में पढ़जे, हिते न। छो हिते नबी कोन्हे छा? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे, मोहम्मद अल्लाह जो रसूल। हिते बि आहे त हिते बि पढ़बो जाइज़ आहे। हिकिड़ो कलम, हिकिड़ी बंदी, हिकिड़ो लिखण वारो। जंहिं औरत खे तलाक हुजे इद्दत खां बग़ैर शादी करे सघे थी। मां हाणे ॿुधायोमांव त इद्दत खां सवा शादी कंदी त उहो निकाह हुई हराम आहे। निकाह हुई, इद्दत ज़रूर गुज़ारे पोइ शादी करे। जेको गौस पाक जे कदम मुबारक खे न मञे उहो वली आहे या न? पीरान पीर चयो आहे त मुंहिंजो कदम वलीअ ते आहे। कहते आहे? ॾाढे जो कहते आहे। जेको नथो मञे सो गॾु आहे। छो त हुज़ूर ईअं चयो आहे त मुंहिंजो गॾ ते कदम कोन्हे, मुंहिंजो वलीअ ते कदम आहे। कहते कदम आहे मुंहिंजो वलीअ ते, गॾ ते। तव्हां जेकर रसूल गौस पाक जे कदम खे नथो मञे त वली कोन्हे, उहो गॾ आहे। मुर्शिद खे काबो क़िबलो चई सघिजे थो या न? काबो ऐं क़िबलो चवण खां किताबनि मनो कई आहे। किताबनि में इन शइ जी मनो लिखियल आहे त कंहिंखे काबो क़िबलो न चवंदा कयो। काबो क़िबलो जेको आहे सो आहे। बसि ड्रॉप थियो। अञा कंहिंखे खपे त सवाल करे सघे थो, भले सवाल करे। हाणे हथड़ा खणो, दुआ घुरो अल्लाह जे दरगाह में। या इलाहुल आलमीन, असांजे फ़क़ीरनि जी